पिछड़ा ज़िले पुलिस इंतजामिया जे हुकुम ते ज़िले भर में मंशियात विकिरो कंदड़ समेत जानवरनि जी चर्बी जो कुकिंग ऑयल विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी। हाल भट्टो शाहपुर पुलिस पारां अलॻि अलॻि कार्रवाइयूं छह जवाबदार सोघा पकड़ियल जवाबदारनि वटां चर्स, मेनपुड़ियूं, कचो ऐं पको शराब समेत लीटर चर्बी जो कुकिंग ऑयल ऐं 1 डॉटसन पिकअप हथ करे वरिती। इन सिलसिले में हाला पुलिस सैफुल्ला निज़ामानी खां 85 मेनपुड़ियूं, मोहम्मद उर्फ बाबू कमलो खां 650 ग्राम चर्स बरामद कयो। भट्टो पुलिस सिकंदर उर्फ कारी ॾेथो वटां 10 अदद शराब जूं बोतलूं बरामद करे वरितियूं। शाहपुर पुलिस मुश्ताक अली मंगराड़ खे 10 लीटर कचो शराब ऐं संदसि साथी उस्मान ब्रह्माणी खां 5 लीटर शराब हथ करे वरितो, जॾहिं त उस्मान फरार थियण में कामयाब थी वियो। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि ते ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते मंशियात एक्ट तहत अलॻि अलॻि केस दाख़िल कंदे खेनि चालान कंदे लॉकअप करे छॾियो। ॿिए तरफ़ पुलिस हिकु खुफ़िया इतला ते हैदराबाद खां हाला तरफ़ ईंदड़ पिकअप डॉटसन रोके तलाशी वरिती। तलाशीअ दौरान गाॾी मां चर्बी मां ठाहियल इंसानी जान लाइ नुक़सानकार कुकिंग ऑयल 700 लीटर हथ करे वरितो। कार्रवाईअ दौरान मटियारी पुलिस ॿिनि जवाबदारनि हर हिकु मोहम्मद एजाज़ भट्टी ऐं अब्दुल्ला पठाण खे गिरफ़्तार कंदे 1 डॉटसन नंबर KG 9309 खे पुलिस तहवील में वठी छॾियो। इंसानी जान लाइ नुक़सानकार साबित थींदड़ चर्बी जो गीह विकिरो कंदड़ गिरफ़्तार जवाबदारनि ते उॾिरोलाल थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।